बचाव बारे वज़ीर ख़्वाजा आसिफ अगुणे लेफ्टिनेंट फेज़ समीत के पीटीआई बानी के लॉन्च करण जे प्रोजेक्ट जो इंचार्ज करार ॾेई छॾियो। संदसि समड़ाहित अगुणो लेफ्टिनेंट फेज़ समीत पीटीआई बानी के लॉन्च करण जे प्रोजेक्ट जो इंचार्ज आहे। नवाज शरीफ के हिक साज़िश तहत इक़्तिदार मां कढियो पियो। फेज़ समीत मुल्क सां ख़तरनाक रांदि खेॾी। संदसि निगरानी में पीटीआई बानी के इक़्तिदार में आंदो वियो। फेज़ समीत ख़िलाफ़ अञा वधीक चार्जिस में कार्रवाई थींदी। अगुणे लेफ्टिनेंट फेज़ समीत पीटीआई बानी ज़रिए मुल्क ते हुक्मरानी कई। पाकिस्तान का पोइ गॾियल क़ौमनि बि अफ़गान धरती ते वधंदड़ दहशतगर्दी खे दुनिया लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो। गॾियल क़ौमनि जे जनरल असैम्बली इजलास में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ क़दम न खणण ते अफ़गान तालिबान ते छिती तनक़ीद। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार जो चवणु आहे त अफ़गान धरती ते टीटीपी समेत ॿिया दहशतगर्द टोला फ़ाल ऐं पाड़ेसी मुल्कनि ते हमले में मुलविस आहिनि। तालिबान जे कमज़ोर क़दमनि सबबि अफ़गानिस्तान मां पाकिस्तान ते हमलनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। अमरीका में आबाद 2000 अफ़गान शहरनि जे दहशतगर्द तंज़ीमनि सां राब्तनि जो इंकशाफ। अमेरिकी नेशनल इंटेलिजेंस जे डायरेक्टर जो चवणु आहे त बाइडन इंतज़ामिया जे दौर में अमरीका ईंदड़ अफ़गान शहरनि जी जांच जे सुस्त अमल ते तनक़ीद कई। ऑपरेशन अलायंस विकल्पनि तहत 18,000 अफ़गान शहरनि खे अमरीका मुंतक़िल कयो वियो। बाइडन इंतज़ामिया तहत अमरीका में ईंदड़ अफ़गान शहरनि जे दुरुस्त नमूने जांच न कई वई। तीराबादी में सहूलियतनि जी खोट, सिक्योरिटी इंतज़ामी चैलेंजेस, नाक़िस गवर्नेंस खे वाइको करे छॾियो। तीराबादी में ख़राब सूरत हाल सूबाई हुकूमत जी नाअहली ऐं बद इंतज़ामी जो बदतरीन मिसाल करार। IGFC जो चवणु आहे त ख़ारजी दहशतगर्द अदम इस्तेहकाम खे हथी ॾेई ऐं मंशात जी स्मगलिंग मां पैसो कमाईंदा आहिनि। KPJ अफ़गानिस्तान सां सरहद ते वॾियूं चोटियूं ऐं तंग घिटियूं मौजूदु आहिनि। FC मुदाख़लत रोकण लाइ कैमराऊं बि लॻाए छॾियूं आहिनि। सरहद ते वक़्तु मुकमल तौर बंदि थी सघे थी जॾहिं ॿिन्ही पासनि खां इंतज़ाम कयो वञे। पेशावर में FC हेडक्वार्टर ते जांच में अगभिराई। आपघाती हमले में मुलविस दहशतगर्दनि जो तालुक़ पाबंदी मिलियल तंज़ीम सां हुअण जो इंकशाफ। जांच इख्तियारियुनि जो चवणु आहे त आपघाती बमबारनि कुझु ॾींहं पेशावर में रिहाइशी इख्तियार कई। आपघाती बमबारनि पेशावर में रहण दौरान शहर जे रस्तनि खां वाक़फ़ियत इख्तियार कई। ISPR पाक फ़ौज खे भेटा पेश करण लाइ नओं गीत जारी करे छॾियो। पाक सरज़मीनों जे ॿोलनि ते ॿधल गीत मशहूर गुलकार इसरार अहमद जी आवाज़ में रिकॉर्ड कयो पियो आहे। बातें फ्यूचरिस्टिक जैसे कह लो हाइट सीन खून और पसीना कभी जा घबराएगा नहीं आएगा नहीं तो लोगों दे दे शायद पानी मैंने भी कैश में रहा है कॉल हाई मनी झूठ बोल के कमाते रह लाइक मनी। कराची जे फेरियर हॉल में सिंध TV नेटवर्क जे पहिरीं इंडस वैली कल्चरल फैमिली फेस्टिवल शहर जे रोशननि खे बीड़ो करे छॾियो। पीपल्स पार्टी MPF रियाल टालपुर तरफ़ां फेस्टिवल जो इफ़्तिताह हथ जे हुनर, कपड़नि, बर्त, सक़ाफ़ती शयुनि, खाधे पीते जे स्टॉलनि ते पी रांदियुनि जे स्टॉलनि ते गुलनि जड़नि ॿारनि जूं मौज मस्तियूं।
चौपाईमाल PPHI समेत मुख्तलिफ खातन जो कैंपू शहरनि जे ध्यान जो मरकज़ सिंध TV नेटवर्क के चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर ऐं MD अजीत आहूजा तरफां फेस्टिवल जो दौरो मुख्तलिफ स्टालन जो मायनो मौसीकी जी महफ़िल में गुलकारा शहला गुल अहमद मुगल ऐं ॿिनि तरफ़ा फन जो मुज़ाहिरो फरियाल टालपुर ऐं कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढे फेस्टिवल के बेहतरीन कदम करार ॾेई छॾियो। PP लेडीज़ विंग जी सदर फरियाल टालपुर जो चवणु आहे त फैमिली फेस्टिवल कराची वासियुनि लाइ सुठो तफ़रीह प्रोग्राम आहे। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। सिंध हुकूमत तरफ़ां बि स्टॉल लॻाए पिया आहिनि। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढे जो चवणु आहे त कराची जहिड़े शहर में कल्चरल फेस्टिवल सां शहरियुनि खे तफ़रीह जो बेहतरीन मौक़ो मिलियो आहे। शहर में तफ़रीह सरगर्मियुनि जी भरपूर हिमायत कई वेंदी। IMF पाकिस्तान लाइ 11 नयूं शर्तूं लागू करे छॾियूं। सिविल ब्यूरोक्रेट्स से लाज़मी डिक्लेरेशन जो मुतालबो, खंड कणक जे शोबनि जी डी रेगुलेशन, मनी लॉन्ड्रिंग ऐं दहशतगर्दनि जे माली मदद रोकण बाबति तफ़सील तलब। IMF जो चवणु आहे त कानूननि ते मज़बूत नमूने अमल करण सां मालियाती निज़ाम खे हथी ॾियण में मदद मिलंदी। वालेरल कश्मीर भारतीय फ़ौज जे ज़ुल्म जो सिलसिलो बंदि न थी सघियो। भारतीय इंटेलिजेंस एजेंसी हिकु वधीक कश्मीरी खे बहिशाणे तशद्दुद खां पोइ क़तल करे छॾियो। कश्मीरी मीडिया जो चवणु आहे त कश्मीरी नौजवान ख़ालिद शरीफ़ जो चिचिरल लाश वालेरल कश्मीर जे इलाइक़े विजयपुर मां हथु कयो पियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप हिकु भेरो ॿीहर थाईलैंड ऐं कैम्बोडिया बीच में जंग रोकराए छॾी। ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहुनि सां राब्ते खां पोइ ट्रंप पंहिंजे बयान में चयो त थाईलैंड ऐं कैम्बोडिया जंग रोकण ते मुतफ़िक़ थी विया आहिनि। ॿई मुल्क अमन लाइ तयारु आहिनि ऐं अमरीका सां वापार जारी रखंदा। रुस्तम जे कचे वारे इलाइक़े में पुराणी तकरार तां छेड़े में वाटाड़ू समेत ॿ ॼणा क़तल, 2 मरणी। ॻोठ रबीनी जतोई में शेखु मसीराणी ऐं बहिराम पोश कोलनि जो खाज इलाइक़े में छिकताण। हिंगोरजा मां पुलिसरा नमूने गुम थियल दुकानदार जो डिपाजा पुल वटां रोहिड़ी केनाल मां लाश, तामिर सते जो लाश हथ अचण ते घर में कोहरा मतल, इलाइक़े में सोग। बख्शापुर वेझो पुराणी तकरार तां हिकु ॼणो क़तल, कोट मोहम्मद हसन डोमकी में अब्दुल असीस डोमकी गोलियुनि जो खाज। ऐं आलमी दिलचस्पी में इज़ाफ़े सबबि PSL टीमनि लाइ बॉक्स जमा कराइण जी तारीख़ में वाध। फौसिल नक़वी जो चवणु आहे त यूरोप, अमरीका ऐं शोबर जे मुख़्तलिफ़ ग्रुपनि तरफ़ां PCL टीमनि में शमूलियत जी दिलचस्पी ग़ैर मामूली तौर वधी आहे। वधंदड़ दिलचस्पी खे नज़र में रखंदे PSL टीमनि लाइ बॉक्स जमा कराइण जी तारीख़ में वाध जो फ़ैसिलो कयो वियो आहे।